करमपुर भरिसां 1 महीनो अॻु शबीराबाद थाणे जी हद में हथियारबंद नथां क़तल थियल उस्ताद अलाए रखियो निंदवाणी क़तल केस में नामज़द जवाबदार पारां ताज़ो वीडियो सोशल मीडिया ते वायरल कयो वियो आहे। संदसि जो वधीक छा चवणु आहे, पाण ॿुधी पाण सम्झोसि। तो गैर इंसाफ़ करे तो मुंहिंजो सौस जरी अॻे ॾींहुं साड़े वियो, 4-5 ॾींहं थिया वल छा जो वल साड़े वियो। वरी अॼु मुंहिंजा देरो ॿ साड़ियाई बिना ॾोह बिना वाजिब में मां जो साड़ियाई मुंहिंजो छो सड़े नीली जो मुड़ुसु रोड ते भरी वियो आहे। कंहिं सां फ़ैसिलो करे, कंहिंखे खुटाए, कंहिंखे चोर करे उन मंझि उहो ॼाणे चोर ॼाणे मां ग़रीब मिसकीन मां पंहिंजे बचनि जो गुज़ारो कंदो आहियां। मुंहिंजो 100 जरेब ज़मीन आहे, मां काॾे हाणे वई आहियां। मुंहिंजो सभु सौटनि समेत मुंहिंजो 1000 जरेब जो मां मालिक आहियां। हरबे पुलिस फौज अची तो मुंहिंजो कड़ो चाड़े, मुंहिंजा देरा साड़े तो, मुंहिंजा वल साड़े तो। पाकिस्तान में इंसाफ़ थिए, बेइंसाफ़ी पाकिस्तान में छो थिए थो? मां अर्ज़दार ख़ुदा वास्ते मुंहिंजो अलाह इस्म तवा मुंहिंजो मालिकी कयो। गवर्नमेंट सां मां जंग नथो चाहियां तो, मां निंदवाणी सां बि जंग नथो चाहियां तो। निंदवाणी मां सां फ़ैसिलो करे, फ़ैसिले में मां ॾोहदार हुजां त मां को हिकु मुड़ुस को 10 मुड़ुस वठे। फ़ैसिले में मां ॾोहदार ई न आहियां, ख़ाली पीली पार्टी बाज़ जो शिकार आहे। मुंहिंजो मथो दुनिया सभु सड़े थो, हर को पंहिंजो वक़फ़ो ॻोल्हे, मुंहिंजो हुकूमत सां बदिल थी मुंहिंजा वल साड़ाइनि था, मुंहिंजा देरा साड़ाइनि था बेॾोह बेख़ता में। मां बिजाणी साहब असांजा सरदार आहिनि, हमज़ो ख़ान बि असांजो चीफ मुक़दम आहे, उहो फ़ैसिलो करे, बिजाणी साहब फ़ैसिलो करे। इन मुड़ुस जो मां को चोर हुजां, मलूस हुजां, हिकु मुड़ुस में 10 मुड़ुस में जो मारे वेंगे बि मां निंदवाणी को कुझु कोन चई सघां थो। बाक़ी इंसाफ़ थिए। आख़िर हुकूमत आहे, सभु जो पीउ माउ आहे, पुलिस आहे, सभु जो पीउ माउ आहे। SP साहब खे मां अर्ज़ु कयां थो, DSP साहब खे अर्ज़ु कयां थो, मां सां गैर इंसाफ़ थिए थो। मां यार न फुर जहिड़ो, न रोडस जहिड़ो, न विढ़ण जहिड़ो, मां पंहिंजे सौटनि खे भाइटनि खे क़ुरान शरीफ़ ॾेई इन रोड जो तौबा करायो मांसि त वरी मुंहिंजा न चोरी कंदा, न दाड़ो हणंदा, न फुर कंदा। अलाह वास्ते में मुंहिंजो हक़ इंसाफ़ थिए, मां सां इंसाफ़ खपे। मां सां छो बेवाजिबी करे थो? हुकूमत हेॾे बि 2 ॾींहं 3 ॾींहं ते बीठो आहे टैंकनि में, मां टैंकनि में बि विड़ी सघां थो, पर सुवाल इहो आहे त मां हुकूमत सां विढ़ण नथो चाहियां थो। मां सां हुकूमत इंसाफ़ करे, गैर इंसाफ़ मां सां हुकूमत छो करे थो? मां इहो अर्ज़दार आहियां अलाह साईं ख़ुदा तव्हांखे, सरदारनि खे, अमीरनि खे, मौल सभिनि खे तव्हांखे अलाह ख़ैर करे। वेही इजलास कयो, वेही मीटिंग कयो, वेही फ़ैसिलो कयो। मां इन खून में ॾोहदार आहियां, मां हिकु मुड़ुस में 10 मुड़ुस ॾियां।